अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सुपर 30 में भली कार आऊं आया दुआ भुट्टो। कुबो सईद खान बरसा यूसी बगोदड़ो में एडवोकेट शफीक मोहम्मद खोसो जी सिरे ज़मीन ते कब्जे खिलाफ खोसा बिरादरी जी सर ते सियासी समाजी तंजीम पारां एहतजाज कयो वियो। ख़ादिम हुसैन जगरानी जी रिपोर्ट मूजिब मुज़ाहिरीन ॿुधायो त 62 जवाबदार ॼाणायल वकील जी सिरे ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ वकील खे मौतमार धमकियूं पिया ॾियनि। तहरीक वटि इंसाफ़ फराहम कयो वञे। मिठियाणी में हेल्थ मुलाज़िम पारां पघारूं न मिलण ख़िलाफ़ ॿारनि सां गॾिजी मानी ॻीचीअ सां ॿधी अनोखो एहतजाज कयो वियो। निज़ामुद्दीन मशहूरी जी रिपोर्ट मूजिब एहतजाज कंदड़ मुलाज़िम पुनहल ॿुधायो आहे त 1 साल खां पघारूं न मिलण सबबि ॿार बुखूं काटण ते मजबूर थी विया आहिनि। हंगामी बुनियादुनि ते पघारूं जारी न कयूं वयूं त पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदुसि। गंबड़ पुलिस खे किसान कॉलोनी मां 5 वरियनि जी लावारिस नीगरी हथ आई आहे। रिपोर्ट मूजिब पुलिस ॿुधायो त नीगरीअ जी सुञाणप थियण बाद संदसि वारसनि हवाले कयो वेंदो। ॿी सूरत में नीगरीअ खे वुमेन पुलिस हवाले कयो वेंदो। फैज़गंज भरसा ॻोठ हबीबुल्ला चांग जे रहवासी ज़मीन ते कब्ज़े ऐं बासरनि जे मुबैना ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। रिपोर्ट मूजिब मुज़ाहिरीन इल्ज़ाम हणींदे चयो आहे त बासर गुलाम रसूल चांग जे चवण ते पुलिस ॻोठ ते चढ़ाई करे हिक नौजवान खे गुम कयो आहे। आला इख़्तियारनि पारां वाक़िए जो नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे। भाऊ खोसो भरसा ॻोठ लोंग खान जखराणी अणॼातल जवाबदार गुल मोहम्मद जे घर मां 5 बकरियूं काहे फरार थी विया। शोएब अली बहराणी जी रिपोर्ट मूजिब मुतासिर ॻोठाणनि ॿुधायो त संदन इलाइक़े में चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहिनि। आला इख़्तियारनि पारां बदअमनी जो नोटिस वठी चोरी कयल बकरियूं वापसि करायूं वञनि। अगड़ा में ॻोठ नूर मोहम्मद सियाल वासी पोरियत पीर सनता मोहम्मद सियाल पारां ज़ाल वापसि न थियण जी सूरत में आपघात करण जो चिताव ॾिनो। पोरियत ॿुधायो त घरवारी गुज़िरियल साल खां पुरस्टार तौरु गुम आहे। पुलिस बि मदद नथी करे। घरवारी जी ॻोल्हा में मदद न कई वई त पाण खे मारे छॾींदुसि। लालूरैंक शहर ऐं भरपासे जी घिटियुनि मां गंदो पाणी नेकाल न थियण सबबि रहवासी ऐं दुकानदारनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। राणो खान मुगेरी जी रिपोर्ट मूजिब मुज़ाहिरीन जो चवणु हो त शहर मां सफ़ाई न थियण सबबि घिटियुनि में गंदो पाणी बीहजी वियो आहे, जंहिं सबबि सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हंगामी बुनियादुनि ते शहर में सफ़ाई करे पेश ईंदड़ परेशानी खां आझो कयो वञे। लाड़काने जी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी तरफ़ां चानका मेडिकल कॉलेज जे ऑडिटोरियम हॉल जी आगाही बाबति सेमिनार मुनक़द कयो वियो। कादिर बख्श गोपाल जी रिपोर्ट मूजिब सेमिनार शरीक अॻवाननि ॿुधायो त पाकिस्तान में 3 करोड़ 30 लख माण्हू ज़ियाबस्त जे मर्ज़ में मुब्तला आहिनि। मुतासिरनि जो वॾो अंग ग़रीब आहे। सेमिनार में प्रोफेसर आलम इब्राहिम सिद्दीकी कॉलेज प्रोफेसर ज़मीर सुमरो ऐं ॿियनि शिरकत कई। नगर पार्कर भरसा ॻोठ जीअणंदा में नांग जे कखण सबबि नीगर नाजू कोली पोत थी वियो। जावेद अयाज़ खसकेली जी रिपोर्ट मूजिब वारसनि ॿुधायो त ज़ख़्मी नीगर खे फौरी तौर ते अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे हुन दम तणीअ हवाले कयो। वाक़िए बाद नीगर जो मर्ग घर पहुचाइण ते घर में कोहराम अची वियो। पिंगियो भरिसां आयलपुर शाख जी पुछड़ीअ वारनि आबादगारनि पारां पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मोहम्मद हारून खट्टी जी रिपोर्ट मूजिब आबादगारनि ॿुधायो त पाणी खोट सबबि फसल तबाह पिया थियनि, पीअण जो पाणी बि नाहे। आला इख़्तियारनि पारां पाणी जी फराहमी बहाल करे बुख ऐं बदहाली खां बचायो वञे। इतला खाते पारां धरती टीवी सिजावल जे रिपोर्टर ऐं शाइर इमदाद पठान जी बीमारी जो नोटिस वरितो वियो। राज पठान जी रिपोर्ट मूजिब इतला खाते पारां नोटिस वठण बाद डिस्ट्रिक्ट इंफॉर्मेशन ऑफिसर सिजावल महफूज़ सुमरो सहाफ़ी इमदाद पठान जी अयादत करण बाद चयो आहे त सहाफ़ी मुल्क जो सरमायो आहिनि। संदन सार लहण इतला खाते जी अहम ज़िम्मेवारी आहे। ओस्मान शाहुड़ी में ॻोठ हयात लगारी जे रहवासी औरतुनि ऐं मर्दनि पारां बासरनि जे मुबैना जातियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। नबी बख्श जी रिपोर्ट मूजिब मुज़ाहिरीन ॿुधायो आहे त बासर रियाज़ मीर जे ज़मीन ते कब्ज़ो करण लाइ कूड़ा केस दाख़िल कराए मौतमार धमकियूं ॾिए पियो। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। हैदराबाद जी अदालत पारां उम्मीदवारनि जी दरख़्वास्त ते ॿुधणी पाकिस्तान मेडिकल काउंसिल लम्स अस्पताल इंतज़ामिया ऐं बोर्ड चेयरमैन खां जवाब तलब कयो वियो। रिपोर्ट मूजिब उम्मीदवारनि ॿुधायो त हिननि 12,000
21-22 में MBBS में दाख़िला वरिती पर इंतजामिया मार्कशीट कूड़ी जाड़े रद्द करे छॾी। अदालत पारां यूनिवर्सिटी इंतजामिया के गडियल जवाब जमा कराने जो हुकुम ॾींदे ॿुधणी 29 नवंबर ते मुलतवी करे छॾी आहे। कानपुर महर में असिस्टेंट कमिश्नर रिदा ज़हरा टालपुर गोट चकसियाल वासी मासूर नीगर कादिर दाद पर ताफ़ी सां मिलण लाइ स्कूल पहुती। रिपोर्ट मूजिब रिदा ज़हरा टालपुर नीगर सां मुलाक़ात करे संदसि हिम्मत अफ़ज़ाई कई ऐं खेसि तोहफ़ा पेश कया। लाड़काने जी सुमरा कॉलोनी में जगह जो कम करण दौरान पोरियत करण लगण सबब फोत थी वियो। रिपोर्ट मूजिब कम करण दौरान पोरियत राशिद पुट महबूब शाबरानी 11 वोल्टेज जी तार मां करंट लगण सबब ज़ख्मी थी पियो। खेसि अस्पताल मुंतकिल कयो वियो जिथे हुन दम तणी हवाले कयो। सिजावल जोड़ो में सिविल जज मीरो खान पारा गोठ शाह मुराद चलवानी के स्कूल जो दौरो किया वियो जिथे उस्तादन समेत को भी अमलो मौजूद न हो। जाबिर अली महसिर की रिपोर्ट मूजिब गुठाणन सिविल जज मुजम्मिल सुमरो के बुधायो तो डिघे अरसे का स्कूल बंद पयल है जे सबब बाळन जो मुस्तकबिल तबाह थिए पियो। थाणो बोला खान में सियासी और समाजी अगवान सुरेश पारा तालका अस्पताल में अमले की लापरवाही खिलाफ एहतजाज किया वियो। रिपोर्ट मूजिब एहतजाज कंदड़ इल्जाम अड़ींदे चयो आहे तालका अस्पताल के डॉक्टरन की लापरवाही सबब संदसि पुट की तबियत खराब थी चुकी है। डॉक्टरन की लापरवाही सबब मरीज सख्त परेशानी जो शिकार थी विया आहिनि। गंबड़ शहर भरिसां उरड़ीअ ते ज़ाब्तो न आयो। ॻोठ रहीम बख्श में मासूम नीगर दिलशाद शनबाणी फोत थी वियो। रिपोर्ट मूजिब फोती नीगर के वालिद ॿुधायो त अस्पताल में बुनियादी सहूलतूं न हुअण सबब उरड़ीअ जा मरीज परेशानी जो शिकार थी विया आहिनि। रहवासी नाला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त हंगामी बुनियाद ते उरड़ीअ खां बचाव वारी वैक्सीन फराहम कई वञे। कमाल देरे भरिसां भागो देरो वासी गुम थियल नीगर कराची के अब्दुल्ला शाह गाज़ी वाले इलाइक़े में हथ चढ़ घर बातिन में ख़ुशी की लहर पखेड़जी वई। रिपोर्ट मूजिब दरबेले के स्कूल में गुम थियल शागिर्द रहमान सियाल कराची में हथ आयो है। नए देरे में डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर अल्लाह बख्श तुमरो पारा गवर्नमेंट गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल जो दौरो किया वियो। रिपोर्ट मूजिब दौरे दौरान एजुकेशन ऑफिसर 6वीं क्लास का मैट्रिक क्लास के शागिर्दाननि खां खेनि मिलंदड़ तालीम बाबत पुछा गचा कई ऐं खेनि सिख्या पिणु ॾिनी। नाज़रीन ही हुई हिन वक़्त ताईं सुपर 30 ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स ॾिसंदा रहो 30 TV न्यूज़।